रतेदेरो में गैस सिलेंडर फाटण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थियण वारो वाक़ियो। मुख़्तियारकार रतोदेरो 14 खां मथे ग़ैर क़ानूनी तौर LPG गैस विकिरो कंदड़नि जा दुकान सील करे छॾिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे रतेदेरो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फारूक अली हाजाणो। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? जी नाइला, बिल्कुल रतोदेरो में गैस सिलेंडर फाटण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थियण वारो वाक़ियो। मुख़्तियारकार रतोदेरो 14 खां मथे गैरक़ानूनी तौर LPG गैस विकिरो कंदड़ जा दुकान सील करे छॾिया। रतोदेरो में गुज़िरियल ॾींहुं LPG गैस जी दुकान में सिलेंडर फाटण सबब 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जंहिं बाद रतोदेरो इंतज़ामिया मुख़्तियारकार रतोदेरो अब्दुल समी लोअर रेवेन्यू स्टाफ ऐं पुलिस एहलकार साण करे मथे गैरक़ानूनी LPG गैस विकिरो कंदड़ जा दुकान सील करे छॾिया। उन मौक़े ते मुख़्तियारकार रतोदेरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहर अंदरि LPG गैस विकिरो कंदड़नि जा दुकान गैरक़ानूनी आहिनि। जी महिरबानी फारूक, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।